दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सफ़ी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पाण ऑपरेशन जी अॻवानी कंदे जवाननि सां गॾु मैदान में मौजूद राधानी थड़ी मोहब्बत जे आसपास वारनि इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते टारगेटेड ऑपरेशन कयो वियो। मेहरणी कैनशाह सब डिवीज़न जे एसडीपीओज़ एसएचओज़ सां गॾु लाॻापियल थाणनि जे पुलिस नफ़री सीआईए टीमूं ऐं रैपिड रिस्पॉन्स फोर्स जे कमांडोज़ एसएसपी दादू जी अॻवानी में सर्च ऑपरेशन में हिस्सो वरितो। कोलाची रहमो खोसो गुल मोहम्मद मक्सी रज़ा मोहम्मद डेरो बाग़ाई खोसा हसनाबाद बोथरो पठान जो ॻोठ ऐं ॿियनि हंधनि ते क्रिमिनल्स जी मुमकिना मौजूदगी वारनि ठिकाणनि ते छापा हयां विया। टारगेटेड ऑपरेशन दौरान 24 मशकूक माण्हुनि खे गिरफ़्तार करे वधीक जांच लाइ लाॻापियल थाणनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। सर्च ऑपरेशन दौरान वॾी मिक़दार में हथियार गोलियूं ऐं कारतूस हथ आया आहिनि। ॾोहारियुनि जे ठिकाणनि तां मोटरसाइकिलूं बि हथ कयूं हुयूं, जिन जी वधीक जांच ऐं रिकॉर्ड जी तस्दीक जारी आहे। एसएसपी दादू जी अॻवानी में पुलिस टीमूं इलाइक़े में अञा मौजूद आहिनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन वधीक जारी आहे।